सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आइन जो तहफ़ुज़ करणु कानून ठाहींदड़नि ऐं अदालतुनि जो कमु आहे। आइन ते अमल करणु रियासत जे समूरनि माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे हुकूमती दौर में समूरियूं गैर ज़रूरी तरमीमूं ख़तमु करे आइन खे असुल शिकिल में बहाल कयो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त माण्हुनि अदालतुनि में दहशतगर्दनि ख़िलाफ़ शाहिदी ॾियण खां पासो कयो त असां तहफ़ुज़ वारो कानून ठाहियो। वॾे वज़ीर चयो त इंसानी स्मगलिंग, ट्रांसजेंडर ऐं अक़लियतुनि जे हक़नि बाबति फ़ौजदारी इंसाफ़ वारे निज़ाम में चैलेंजिस आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त मूं लाइ सिंध प्रोसिक्यूशन रोड मैप 2025 ईस्वीअ खां 2030 लॉन्चिंग तक़रीब में अव्हां सां गॾु हुजणु वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। हुन चयो त सिंध क्रिमिनल प्रोसिक्यूशन सर्विस जे इदारे जी कारकर्दगीअ खे मज़बूत करण तरफ़ असांजे सफ़र में हिकु अहम संग मेल आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त असां सिंध में वधीक शफ़ाफ़ ऐं बराबरी वारे इंसाफ़ वारे निज़ाम ॾांहुं पंहिंजो सफ़र जारी रखंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ईंदड़ 5 वरहनि दौरान सिंध में प्रोसिक्यूशन सिस्टम जी कारकर्दगीअ खे बहितर बणायो वेंदो। सैयद मुराद अली शाह चयो त हिकु मुस्तहकम ऐं मिसाली प्रोसिक्यूशन सर्विस तब्दील करण लाइ हर वक़्तु होशियार रहण जी ज़रूरत आहे। असां लाइ लाॻापियल पॉलिसी ऐं गवर्नेंस सुधारनि ते अमल करणु ज़रूरी आहे।